अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी ऐं रोज़ानी सोम पारां अवां सभिनी ॾिसंदड़नि खे सक़ाफ़ती ॾींहं जूं खोड़ सारियूं वाधायूं। मां आहियां मंज़र अज़ीज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक़्त जूं हेडलाइन्स। सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, तंहिंखे मां कीअं विसारियां, जिंद जान तहता ॿारियां, जंहिंमें ॾिनी मूंखे, जंहिंमें दुनिया में रहंदड़ करोड़े सिंधी पंहिंजी हज़ारे वरे आगाटी ऐं अज़ीम सक़ाफ़त जो ॾियारो मल्हाए रहिया आहिनि। कराची खां कश्मीर ऐं केटी बंदर खां कारूंजर ताईं समूरी सिंध सक़ाफ़ती रंगनि में रंगिजी वई। नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॿारहाड़ियुनि में सक़ाफ़ती तक़रीबूं ऐं रैलियूं, क़ौमी गीतनि जी गूंजार, पोड़ा पका, नौजवान, ॿारड़ा तोड़े औरतूं पंहिंजी पसंदि जा सक़ाफ़ती वेस वॻा पहिरे रस्तनि ते निकिरी आया, हिक ॿिए खे क़ौमी काज जूं वाधायूं। हर पासे ईद जहिड़ा मंज़र, सिंध वासियुनि जा चेहरा ख़ुशी में बहकिया। धरती टीवी ऐं रोज़ानी सोब जे सॾ ते इल्मु पिरायो सिंध समारोह जे सिरे हेठि सक़ाफ़ती ईद जे ॾियारे ते सिंध झूमी पई। क़ौमी काज जी मुख्य तक़रीब शुरू। कराची प्रेस क्लब ॿाहिरां सिंधी टोपियूं, पटका, अजरक ऐं ॿिया सक़ाफ़ती वेस वॻा पहिरियल। माण्हू जो समुंड उथली पियो। वॾे अंग में औरतूं ऐं ॿारड़ा शरीक। फ़नकारनि जे सुरनि ते वरखा। मोहन जे दड़े जी क़दीम ऐं अज़ीम सक़ाफ़त खे भेटा पेश करण लाइ कराची, हैदराबाद, सक्कर, मीरपुर ख़ास, नवाबशाह ऐं लाड़काने डिवीज़ननि में तक़रीबूं, रैलियूं। सिंध जी तरक्की ऐं ख़ुशहाली लाइ तालीम खे हथी ॾियण जो वचन। आयो खैर सां, कटी आयो खैर सां, मुंहिंजो लड़ी आयो लाड़ मां, लड़ी आयो लाड़ मां, ओ जमालो भवा जमालो, सजदा जमालो, तुझे जूं अखियूं रब रखियूं अला, सोन संदो चलेड़ो पाए भला तुम जानी अला, सोन संदो चलेड़ो पाए भला तुम जानी, जेके सोनी मुंडी चीच में, जेके सोनी मुंडी चीच में, जेके साओ लकुण हथ में, जेके साओ लकुण हथ में, समूरी सिंध सक़ाफ़ती ॾियारे ते इड लठी रंगनि सां रंगजी वई। कंदकोट में टोपी अजरक शाहना सिंधियुनि जो रैली कढी शहर में गश्त कयो वियो।
जीए सिंध वारा जीअन जे गीत ते झुमरियूं जोगी फ़कीर मुरली ते सुर बिखेरे सकाफ़ती ईद जूं ख़ुशियूं ॿीणियूं करे छॾियूं। रेती में यूथ फोरम जे नौजवाननि टेलीफोन एक्सचेंज खां रैली कढी मीडिया सेंटर ताईं पहुची विया। नौजवाननि पारां सिंधी सकाफ़ती गीतनि ते झुमरियूं हणी सिंध सां प्यार ऐं पाबोह जो इज़हार। शिकारपुर में सकाफ़त जा रंग निकिरी पिया। सूफ़ी फनकारनि जे सुरनि ते बरखा, शहरियुनि तरफ़ां भरपूर दाद। रुस्तम में सकाफ़ती रंगनि जी बहार। टंडो रहीम खान में रैली कढी वई, सकाफ़ती रंग नरवार किया विया। ठुल में इंडलठी रंगनि सां कढियल रैली में सिंधी सकाफ़त ज़िंदा जे नारनि सां गूंजदा रहा। कंबर में नौजवान ॿार तोड़े बुढ़ा सकाफ़ती वेस पहिरें ख़ुशी में रस्तनि ते निकिरी आया। शहर में गश्त, राज़ी देरो में भी शानदार रैली कढी वई। ठठे में सकाफ़ती मेलो मची वियो। रैली रस्तनि ते गश्त करण बैदि मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदे प्रेस क्लब पहुती। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारा सिंधी सकाफ़त के ॾियारे के मौके ते सिंध वासियुनि समेत पूरी क़ौम के वाधायूं। बिलावल हाउस मीडिया सेल में जारी कयल बयान मूजिब पीपी चेयरमैन पंहिंजे पैगाम में चयो आहे, सिंधी सकाफ़त इंसानी तारीख़ जी हिकु अज़ीम तहज़ीब जो अक्स ऐं तसलसल आहे। सिंध जा माण्हू तारीख़ी तौर बहादुर, रवादारी पसंद, मेहमान नवाज़ ऐं वॾी दिल जा मालिक रहिया आहिनि। सकाफ़ती ॾियार मल्हाइण सां माशरे में भाईचारी खे हथी मिले थी। सहप ऐं एके जहिड़ा लाड़ा पिण सगारा थिया आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन चयो आहे त पाकिस्तान जे हर सूबे ऐं इलाइक़े जी सकाफ़त जी हिकु अलॻि सुञाणप ऐं अहमियत आहे। पाकिस्तान जे नौजवाननि खे पंहिंजी सकाफ़ती विरसे खे आलमी सतह ते उजागर करण लाइ सरवाणी वारो किरदारु अदा करणु घुरिजे। सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं सकाफ़त ॾियारे ते समूरी दुनिया में रहंदड़ सिंधियुनि खे वाधा। संदसि चवणु आहे त अॼोको ॾींहुं सकाफ़तनि जी तरक़ी, बिना फ़र्क़ जे इंसानियत जो एहतराम ऐं मोहब्बत जो दर्स ॾिए थो। सूफ़ियुनि जी धरती सिंध में रहंदड़ ॿियनि सकाफ़तनि ऐं ईदनि जो अक़ीदनि जो बि एहतराम कयो वेंदो आहे। अॼोको ॾियारो दुनिया खे पैगाम ॾिए थो त सिंध जा माण्हू धरती ते रहंदड़ समूरी मख़लूक़ सां प्यार कनि था। सिंध समेत सॼी दुनिया में रहंदड़ करोड़े सिंधियुनि खे सकाफ़ती ॾियारे जूं परॾे मां बि वाधायूं। अमरीकी कौंसल जनरल मार्क एस्टो सकाफ़ती ॾियारे ते सिंध वासियुनि समेत पूरे पाकिस्तान जे अवाम खे मुबारकूं ॾिनियूं। मुल्क में अमन ऐं ख़ुशहाली लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार। कराची में मुक़रर जर्मनी जे कौंसल जनरल होल्गर ज़ेगलर जूं सिंधी क़ौम खे सकाफ़ती ॾियारे ते वाधायूं। जर्मनी जे झंडे वारी सिंधी टोपी पहिरे जारी कयल वीडियो बयान में होल्गर ज़ेगलर चयो आहे, सिंधी अजरक ऐं टोपी सिंधी सकाफ़त जो शान आहे। अॼु हू सिंधी टोपी जर्मन रंगनि सां पेश करे थो। खटी आयो ख़ैर सां, खटी आयो ख़ैर सां, मुंहिंजो लड़ी आयो लाड़ मां, लड़ी आयो लाड़ मां, ओ जमालो वाह वाह जमालो, सिंध जा जमालो, जंहिंजूं अखियूं रब रखियूं अला, जंहिंजूं अखियूं रब रखियूं अला, जंहिंजा दंद दिल बंदला, जंहिंजा दंद दिल बंदला। फकीर गोलियला, फकीर बनियला, फकीर गोलियला, फकीर बानियला, सोन संदो चलेड़ो पाए भला तू जानियला, सोन संदो चलेड़ो पाए भला तू जानी, जेके सोनी मुंडी चीच में, जेके सोनी मुंडी चीच में, जेके साल कुण हथ में,
इदारनि में क़ौमी ईद ॾियारे जूं ज़बरदस्त तक़रीबूं। कराची जे सचल ॻोठ में रोशन तारा स्कूल में तक़रीब, सिंधी गीतनि ते झुमरियूं ऐं टेबलोस पेश। मदीन में अजरक जो 50 फुट डिघो झंडो। क़ौमी ॾियारे जी तक़रीब जी शुरूआत, मिठाई विराई वई। तोदापुर जे स्कूल में सकाफ़ती तक़रीब, शागिर्दनि शागिर्दियाणियुनि ऐं उस्तादनि जो क़ौमी गीतनि ते झुमरियूं। कोटलालू में अल रमज़ान मॉडल एलिमेंट्री स्कूल पारां सकाफ़ती रैली कढी वई। टेबलोस पेश। वारा में मेराज पब्लिक स्कूल ऐं सचल सरमत स्कूल जे शागिर्दनि शागिर्दियाणियुनि ऐं उस्तादनि जी रैली। ॾींहं में सुजाग ॿार तहरीक जे ॿारनि जी भील हाउस ते सकाफ़ती तक़रीब, क़ौमी गीतनि ते टेबलोस पेश कया विया। उमरकोट में सकाफ़ती ॾियारे ते उठनि जी नाच माण्हुनि खे मोहे विधो। रेती में उठ ते रक़्स करायो वियो। सींगारियल उठ वॾनि सां गॾु ॿारनि जे ध्यान जो मर्कज़ बणियो। लखन में सुना माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पजरा लखन में अजरक पायूं था, सिंधी ॾींहुं मल्हायूं था। अमेरिका में भी सिंधी सकाफ़त जा रंग नरवार साना पारा आज़ादी की अलामत समझो वेंदड़ स्टेचू ऑफ लिबर्टी वर तक़रीब। न्यूयॉर्क, न्यू जर्सी ऐं ॿियनि रियासतुनि मां सिंधियुनि जी शिरकत। सकाफ़ती वेस पैरल सिंधियुनि जी सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो, सहंदो केरु मयारो यार। गीत ते झुमरियूं, अमरीकी बि नचण ते मजबूर थी विया। नवाबशाह के मुख्तलिफ़ इलाक़नि मां निकतल सकाफ़ती रैलियूं मुख तक़रीब में शिरकत लाइ प्रेस क्लब पहुची वयूं। हक़ सूफ़ी आज़म वर्ल्ड पारां रैली कढी वई। पेरनि में घुंघरू ॿधे दोहल ऐं शरनायनि ते छेफरनि जी छां में छम छम ते झुमरियूं शहर में झूमी पिया। कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि मां निकतल सकाफ़ती रैलियूं मुख तक़रीब में शिरकत लाइ प्रेस क्लब रवानियूं। मलीर मां सनान खान कुरैशी की अगवानी में वॾे रैली प्रेस क्लब रवानी। चकरा ॻोठ, बिलाल कॉलोनी, ज़िया कॉलोनी, सचल ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि मां रैलियूं कढियूं वयूं। उमरकोट में पीटीआई जो वर्कर्स कन्वेंशन सकाफ़ती तक़रीब में तब्दील थी वियो। शहरियुनि जी टोपी ऐं अजरक पहिरें शिरकत। शाह महमूद कुरैशी, गवर्नर इमरान इस्माइल, वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद ऐं हलीम आदिल शेख सिंधी सकाफ़त ते हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हायो, रुगो सिंध सरकार ते तनक़ीद कंदा रहिया।